अहम ख़बर है नाज़रीन जेका शेयर कयो पिया नौशरो फिरोज मां एम ज़फर टगड़ जी रिपोर्ट मूजिब तो डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज मोहम्मद असराम सलीम जी सदर हेठ इजलास थी गुजरियो आहे। इजलास में अमन अमान बरकरार रखण लाइ ज़िले में कम कंदड़ एहसास इदारनि जा एहलकार रेवेन्यू सोशल वेलफेयर एक्साइज एंड टैक्सेस पाकिस्तान कस्टम्स तालीम पुलिस इतला साफ सियासी समाजी अॻुवाणनि लाॻापन खातनि जे ऑफिसरनि पूर्ण शिरकत कई आहे। डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज चयो आहे त कमेटी जे सभिनी मेंबरनि खे ज़िले में अमन अमान बरकरार रखण लाइ गैर कानूनी सरगर्मियुनि खे रोकण ऐं ज़िले में इंतिहा पसंदी ख़ात्मे करण लाइ भरपूर नमूने किरदार अदा करणु घुर्जे। हिन चयो आहे त मुल्क में मिसबत रुख खे उजागर करण लाइ सभिनी लाॻापल खाता पंहिंजो किरदार अदा कनि। डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज चयो आहे इंतिहा पसंदी खात्मे लाइ तालीम स्पोर्ट्स खाते जे अमलदारनि खे रांदियुनि जा मुक़ाबला पिणु मुनक़द करणु घुर्जनि। डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज चयो आहे त ज़िले में कम कंदड़ साहिबनि सोशल वर्करनि ऐं लेखकनि मज़हबी क़ौमी फ़िरक़ेवारी न पसंदी इंतिहा पसंदी खात्मे लाइ पंहिंजी कलम ज़रिए पंहिंजो किरदार अदा कनि। डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज चयो आहे त ज़िले में कम कंदड़ क़ैबिल ऑपरेटर इंतिहाई पसंदी वारे मवाद खे नशर करण खां पासो कनि। डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज चयो आहे त सभिनी तालिकनि जे असिस्टेंट कमिश्नर खे पंहिंजे इलाइक़े में गैर कानूनी सरगर्मी इंतिहा पसंदी खे रोकण लाइ कदम अदा करणु घुर्जे। डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज चयो आहे त ज़िले में गैर कानूनी सरगर्मी में मुलज़िमनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज चयो ज़िले अंदरि मिसबत तामीराती सरगर्मियुनि खे फ़रोग़ ॾियण जी ज़रूरत आहे। डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज चयो औरतुनि ख़िलाफ़ तशदुद थींदड़ इस्तेमाल में नफ़रत अंगेज़ रवैये खे रोकण लाइ प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं सोशल ज़रिए आगाही फ़राहमी कई वञे।